भाउरो ऐं भेनरूं, जे तव्हीं मोकल ॾींदा त मां तव्हां सां पंहिंजी ॿोलीअ में सिंधी मिठड़ी सिंधी ॿोलीअ में ॻाल्हाईंदसि, छो त ही सिंधी सम्मेलन आहे। मां तहदिल शुक्रगुज़ार आहियां अलायंस ऑफ ग्लोबल सिंधीज़ जो, जिन हीअ अहिड़ी शानदार कॉन्फ्रेंस पूना जे पुण्य भूमिअ में ऑर्गेनाइज़ कई आहे। ख़ासि करे मिस्टर पीटर धलवानी जो, जंहिं मूंखे ख़बर आहे त अलाए घणा ॾींहं ऐं रातियूं हिन कॉन्फ्रेंस खे कामयाबु करण में हुन पंहिंजो योगदान ॾिनो आहे। ऐं अवां मां हिकु हिकु जो शुक्रगुज़ार आहियां सभु डिग्निटरीज़ जेके जुदा जुदा मुल्कनि मां, जुदा जुदा शहरनि मां हिते अची अवी कठा थिया आहियो ऐं हिन कॉन्फ्रेंस जो अवां शान वधायो आहे। अवां मां हिकु हिकु जो तहदिल शुक्रगुज़ार। कहिड़ो न सुंदर नालो तव्हां हिन कॉन्फ्रेंस खे ॾिनो आहे। कहिड़ो नालो तव्हां ॾिनो आहे? सुहिणा सिंधी। सिंधी बेशक सुहिणा आहिनि, छो त सिंधियुनि खे अनेक गुण आहिनि। सिंधी महिमानवाज़ी जी मूरत आहिनि, शेवा जी सूरत आहिनि। ॿियो छा आहिनि सिंधी? तव्हीं ॿुधायो, तव्हीं सभु सिंधी आहियो। कहिड़ा गुण आहिनि सिंधी क़ौम में? ईमानदार, सेवादार, शाहूकार, दिल वारा, दानवीर आहिनि, मेहनती आहिनि, शौक़ीन आहिनि। त सिंधियुनि में केतिरा ई गुण आहिनि। तंहिं करे इहा सिंधी क़ौम हमेशा 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 क़ाइमु रहंदी, छो त सिंधी क़ौम गुणनि जो हिकु भंडार आहे। ॾिसो, सिंधियुनि केॾियूं न लायूं चालियूं ॾिठियूं आहिनि, केॾनि न लहरनि ऐं ॾोॾनि मां लंघिया आहिनि। ख़ासि करे पाकिस्तान जो विरहाङो पवे थो ऐं असां सभिनि खे इंडिया में शिफ्ट, मां त अञा ॼाई की न हुअसि, पर तव्हां मां केतिरा तव्हां पाकिस्तान छॾे पंहिंजो सभु कुझु उते छॾे, ज़र ज़मीनियूं, धंधा धारियूं, सभु शौक़ सिंध जा छॾे तव्हां भारत में आया। केतिरा हथे खाली आया, पर अॼु तव्हीं अॻिरे खां वधीक अॻिरा आहियो। ऐं कीअं न तव्हां भारत जे इकोनॉमी खे सिंधीज़ हैव मेड अ मेजर कॉन्ट्रीब्यूशन। इन करे सिंधी क़ौम खे वॾे में वॾी कॉन्ट्रीब्यूशन सिंधी क़ौम जी आहे इन द फील्ड ऑफ स्पिरिचुअलिटी। कीअं न सिंधी क़ौम वरी वरी संत पे पैदा कया आहिनि। संत सतपुरख शाह अब्दुल लतीफ़, असांजो प्यारो लीला शाह, हेमू कलानी, संत कंवरराम, संतनि जी लिस्ट त एंडलेस आहे। असांजा मिठा गुरुदेव साधू वासवानी, असांजा प्यारा दादा जेके सिंधियुनि खे ॾिसंदा हुआ त हुननि जी दिलि असुल टिपा ॾींदी हुई। मूंखे यादगिरी आहे, हिकु चेटीचंड जे मेले ते दादा खे सॾु कयो वियो हो। हीउ चेटीचंड जो मेलो बॉम्बे में सॾायो वियो हो ऐं उन ॾींहुं प्यारे दादा जी तबियत थोरी ढिरी हुई ऐं डॉक्टरनि दादा खे चयो, दादा तव्हीं हेॾे वॾे मेर में वञण जो कष्ट न कयो, तव्हांजी त तबियत थोरी नाज़ुक आहे ऐं उते हेॾो मेर हूंदो त तव्हीं जेकर इहो प्रोग्राम स्किप कयो। ऐं प्यारे दादा डॉक्टरनि खे छा चयो? चयऊं, सिंधी भाउरनि ऐं भेनरुनि खे गॾजंदुसि त मुंहिंजो कष्ट दूर थी वेंदो। मां ज़रूरु हिन सम्मेलन ते वेंदसि। प्यारा भाउर ऐं भेनरूं, असांजे प्यारे प्यारे दादा खे हर हिकु सिंधीअ लाइ केॾो न प्यारु हो ऐं हू चाहींदा हुआ त सिंधी वधनि वधनि ऐं न रुगो भारत जा पर सॼे विश्व जा शान वजनि, छो त जिते बि सिंधी विया आहिनि उहे उत कामयाबु थिया आहिनि। भले चवंदा आहिनि त जे चंड ते बि वञिबो न त पहिरियों दुकान दादा चवंदा तव्हीं ॾिसंदा त सिंधी जो ई। हिकु मौक़े ते असां प्यारे दादा खां सवाल पुछो त प्यारा दादा
सिंधी त सुहिणा आहिनि। पोइ प्यारे दादा चयो बेशक सिंधी सुहिणा आहिनि, पर सिंधियुनि खे पंहिंजी सूंहं जे बेक़रार रखणी आहे। जे सिंधियुनि खे पंहिंजी सूंहं क़ाइमु रखणी आहे त उन मौक़े ते असांखे प्यारे दादा 7 प्रैक्टिकल टिप्स ॾिनियो। ऐं मूं सोचियो त तव्हां बि अॼोके सम्मेलन जो टाइटल रखियो आहे सुहिणा सिंधी। कहिड़ा सिंधी? ही त आवाज़ ॿुधण ई नथो अचे। केरु बि सुहिणो कान्हे छा हिते? सुहिणा सिंधी, सुहिणा सिंधी। त प्यारे दादा चयो 7 ॾाका आहिनि जे असीं खणूं, जे असीं सचमुच सुहिणा सिंधी थियणु चाहियूं ऐं उहा सूंहं असीं क़ाइमु रखणु चाहियूं। पहिरियों ॾाको जो प्यारे दादा चयो उहो आहे त असीं पंहिंजे सिंधी सिविलाइज़ेशन जो, सिंधी सभ्यता जो असीं शान रखूं। सिंधी सभ्यता तमामु प्राचीन आहे। केतिरा चवंदा आहिनि त सिंधी सभ्यता 8वीं सदीअ में शुरू थी, पर सिंधी सभ्यता हक़ीक़त में ईअं लिखियलु आहे त मोहनजोदड़ो खां शुरू थी। इट इज़ द मोस्ट एंशियंट सिविलाइज़ेशन ऑफ द वर्ल्ड। ऐं असीं उन सभ्यता जा संतान आहियूं। ऐं उन सभ्यता जो पैगाम कहिड़ो आहे? उन सभ्यता जो जे असांखे शान रखिणो आहे त पहिरीं ॻाल्हि जेका असांखे करणु खपे, असांखे पंहिंजी ज़िंदगी सादगीअ में ॿधणु खपे। सादगी असांजे जीवन जो फाउंडेशन थियणु खपे। पर अॼुकल्ह शायदि असीं थोरो इन आदर्श खां परे पिया वञूं। असांजो एम्फिसिस आहे ॿाहिरे ॾेखाव में, ॿाहिरे आडंबर में। उहो बि छो न कयूं? तव्हां पैसा कमाया आहिनि, ज़रूरु तव्हीं उहे सुख माणियो, पर सादगीअ जे आदर्श खे जेकर असीं न विसारियूं, सिंपल लिविंग एंड हाई थिंकिंग। सादगी असांजे पोशाक में, सिंप्लिसिटी इन ड्रेस, सिंप्लिसिटी इन डाइट। ऐं सिंप्लिसिटी इन डाइट उनजी माना न आहे त असीं डिफरेंट वैराइटीज़ न खाऊं, पर असीं इहा ॻाल्हि न विसारियूं त असीं आहियूं संतनि जो संतान। इन करे असीं शाकाहार डाइट यूज़ कंदासीं। असीं रुगो वैष्णु खाधो खाईंदासीं। असीं उहो खाधो कीअं न खाईंदासीं जंहिंमें हिंसा आहे, जंहिंमें असीं ॿिए खे दुख ॾियूं था, दर्द ॾियूं था। ॾिसो असांजे अॻियां पंहिंजे घरनि में पंहिंजे माइट जो मौत थींदो आहे, तॾहिं बि असीं उहा बॉडी पंहिंजे घर में 24 कलाकनि खां मथे कीन रखंदा आहियूं, पर असीं पंहिंजे पेट खे क़ब्रिस्तान बणायूं था। त सुहिणा सिंधी, सिंपल लिविंग एंड हाई थिंकिंग। ऐं इहा साखी पंहिंजे जीवन में असांजे गुरुदेव साधू वासवानी ऐं असांजे प्यारे दादा ॾिनी। मां तव्हांखे पंहिंजे प्यारे दादा जे जीवन मां हिकु नंढी ॻाल्हि ॿुधायां थी। हिकु दफ़ो ही त सम्मेलन तमामु शानदार आहे, पर हिकु वॾो शाही सम्मेलन सॾायो वियो हो। ऐं प्यारा दादा तयारु थी जीअं निकिरण वारा हुआ पंहिंजी कोठीअ मां, प्यारा दादा शॉल पाईंदा हुआ। तव्हां सभिनि प्यारे दादा खे ॾिठो, तव्हांखे इहो मौक़ो, सुनहरो मौक़ो मिलियो जो तव्हां पाण प्रभुअ जो दर्शन हिन पृथ्वीअ ते कयो। त प्यारा दादा शॉल पाए जीअं निकिता, मूं ॾिठो त अॻियां शॉल ते हिकु चिटो हो। ऐं मूं प्यारे दादा खे चयो, दादा त हेॾी वॾी सभा में वञण वारा आहियो ऐं तव्हांजी शॉल ते चिटो आहे, हिकु मिंट तरसो, मां ॿी शॉल खणी थी अचां त जेकर उहा शॉल पायो। ऐं प्यारे दादा मूंॾे निहारियो, मूंखे चई तोखे ख़्यालु सिर्फ़ु हिन चिटे जो आहे न? पोइ छा कयूं? शॉल लाथऊं ऐं साॻी शॉल उबती करे पातऊं ऐं चयूं हींअर चिटो ॾिसणु अचे थो बालकी। त असांजनि संतनि सतपुरखनि इहा साखी ॾिनी आहे, सादो रहणु, सिंपल लिविंग एंड हाई थिंकिंग। त पहिरीं ॻाल्हि असीं पंहिंजे सभ्यता, सिंधी सभ्यता जो शान रखूं। ॿी ॻाल्हि, ॿियो ॾाको जो असांखे चवंदो आहे, मां त तव्हांखे अनेक दृष्टांत ॾेई थी सघां सिंधी संतनि जे जीवन मां,
ॿियनि संतनि जे जीवन मां फॉर ट्रू ग्रेटनेस लाइज ओनली इन सिम्प्लिसिटी। पर वक़्तु पंहिंजी रफ़्तार ते हली रहियो आहे ऐं मूंखे ख़बर आहे त तव्हांजो शेड्यूल पैक्ड आहे। इनफैक्ट शायदि तव्हां लेट हली रहिया आहियो त आई विल बी वेरी हरिड इन माई टॉक। ॿी ॻाल्हि जेका प्यारे दादा चयो त जेकर हर हिकु सिंधी ॿोली क़ाइमु रखे, छो त सिंधी ॿोली असांजे सिंधी क़ौम सिंधी विर्ख जी पार आहे। जे पार कमज़ोर थी वेंदी त पोइ वण त किरी पवंदो न। इन करे जेकर असीं सभु अॼु जेके हिते सिंधी सम्मेलन में इकट्ठा थिया आहियूं ही हिकु प्रतिज्ञा कयूं त असीं घटि में घटि जेके हिते इकट्ठा थिया आहियूं असीं सिंधी ॿोली ज़रूरु 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 क़ाइमु, असीं पंहिंजे घर में सिंधी ॿोली में बर्ताव कंदासीं। बेशक असीं जुदा जुदा शहरनि में रहूं था, जुदा जुदा देशनि में रहूं था। We have to adapt to that country, we have to adapt to that city। असीं छो न उहे ॿोलियूं सिखंदासीं, छो त असांखे धंधाधारियूं हलाइणा आहिनि, वापार हलाइणा आहिनि, पर पंहिंजी सिंधी ॿोली उनखे ज़रूरु क़ाइमु रखंदासीं। पंहिंजनि ॿारनि खे असीं घरनि में सिंधी ॿोलीअ में उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं। ॿार अथव न, इट हैज़ बिन साइंटिफिकली प्रूव्ड दैट अ चाइल्ड अप टू द एज, मां विच में थोरी अंग्रेज़ी ॻाल्हायां थी छो त मां ॾिसां थी केतिरा यंगस्टर्स आहिनि त मतां मूंखे असुल न सम्झनि त मूंखे मोकल ॾिजो त थोरा अंग्रेज़ी अखर मां उन्हनि जे फ़ाइदे लाइ यूज़ कयां। त इट हैज़ बिन साइंटिफिकली प्रूव्ड दैट when a child, till a child reaches the age of 7, every child can pick up 13 languages। 13 languages। त असांजो फ़र्ज़ु आहे त असीं पंहिंजे ॿारनि खे ज़रूरु सिंधी ॿोली सेखारियूं। सिंधी लैंग्वेज इज़ रिच। तव्हां ॾिसो शाह जो रसालो, तव्हां ॾिसो नूरी ग्रंथ, तव्हां ॾिसो अंजलि संग्रह, हिकु वचन बि वठंदा, हिकु सिट बि पढ़ंदा, अव्हांजे जीवन में ट्रांसफॉर्मेशन अची वेंदी। इहो खज़ानो असांजे हथनि मां जेकर न निकिरी वञे, इन करे सिंधी ॿोली अवी ज़रूरु क़ाइमु रखो। हिकु सिंधी वॾनि जी ग्रुप उहे असांजे प्यारे प्यारे दादा वटि आया ऐं प्यारे दादा खे चयूं, प्यारा दादा हींअर त तव्हां जितकित सिंधी जो प्रचार करे रहिया आहियो, पर सिंधी ॿोली हींअर त पोयनि पसाहनि में आहे त केरु न सिंधी ॻाल्हाईंदो, पढ़णु त परे थियो पर ॻाल्हाइण बि घरनि में कान्हे। तॾहिं प्यारे दादा चयो त प्यारे दादा जे अॻियां हिकु सूफ़नि जी टोकरी रखी हुई ऐं उन सूफ़नि जी टोकरीअ में हिकु रॉटन एपल हो, हिकु सरियल एपल हो, सूफ़ हो। प्यारा दादा वो सूफ़ खणनि था ऐं जेके वॾा आया हुआ प्यारा दादा हुननि खां पुछनि था त ही सूफ़, दिस इज़ अ रॉटन एपल, पोइ कैन वी मेक दिस रॉटन एपल न्यू, हिनखे असीं नओं बनाए सघूं था? त सभु चवनि था दादा ही त रॉटन एपल आहे, रिचर एपल आहे, हिनखे त फिटियो करिणो आहे, हिनखे त केरु खाईंदो बि कान आहे, हिनखे रखंदासीं त सॼे कोठीअ में बांस थी वेंदी, हिनखे रखंदासीं त ॿिया सूफ़ बि ख़राबु थी वेंदा। पोइ प्यारा दादा चवनि था मूंखे हिकु चाकू आणे ॾियो। पोइ प्यारा दादा ही एपल कटीनि था ऐं इन एपल जे अंदरि जेके ॿिज पिया आहिनि प्यारा दादा उहे ॿिज कढनि था ऐं प्यारा दादा चवनि था हिन रॉटन एपल जे बि अंदरि जेके ॿिज आहिनि जे अवी पोखींदा त उन मां लशियस एपल्स जा वण निकिरंदा। त तव्हां सिंधी ॿोली उन जा ॿिज हिकु ॿार जे दिलि में पोखियो, पर उहो फ़र्ज़ु हर हिकु माइट जो आहे। अॼु अवां मां घणा इहो हिते वाइदो करे वेंदा त तव्हां पंहिंजनि ॿारनि खे, पंहिंजनि ग्रैंड चिल्ड्रन खे ज़रूरु 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 सिंधी सेखारींदा। अवां मां घणा इहो कंदा। एतिरा घर जे उन्हनि में हिकु भेरो सिंधी शुरू थी वेंदी त पोइ इट विल बी अ रिपल इफेक्ट। असांजी सिंधी ॿोली हमेशह क़ाइमु आहे ऐं क़ाइमु रहंदी। टी ॻाल्हि जा असांजे प्यारे प्यारे दादा चयो, टी ॻाल्हि त तव्हां सिंध जे संतनि सतपुरखनि जा ॾिण उहे हर हिकु शहर में उत्साह सां मल्हायो। सिंधी फेस्टिवल्स हर हिकु शहर में उत्साह सां मल्हायो।
जियां अपॉर्चुनिटीज़ मिलन तई त कठा थियो था शादियुनि ते मुरादियुनि ते पार्टीज़ ते किटी पार्टीज़ ते उहे बि छो न कयो पर सिंधी संतनि जा ॾींहं उन्हनि जा जीवन चरित्र उन्हनि जूं सिखियाऊं उहे जेकर असीं ॿारनि जे कचरियुनि दिरियुनि में विझूं ऐं उहो थींदो जॾहिं असीं सभु गॾिजी उहे ॾींहं मल्हाईंदासीं हर हिकु शहर में हर हिकु मुल्क में ऐं पंहिंजे सिंधी सभ्यता खे सिंधी संतनि खे असीं क़ाइमु रखंदासीं। हाणे कहिड़ो ॾाको? चौथों ॾाको। पहिरियों ॾाको कहिड़ो? पंहिंजी सिंधी सभ्यता जो शान रखो, इन करे पंहिंजी जीवन सादगीअ में वधो। ॿी ॻाल्हि असीं सभु सिंधी ॿोलीअ खे क़ाइमु रखंदासीं, पंहिंजनि घरनि में सिंधी ॿोली जो वहिंवार कंदासीं। टी ॻाल्हि सिंधी संतनि सतपुरखनि वॾा ॾींहं टीजड़ी असांजो चेटीचंड त सभु मल्हाईंदा आहियूं पर सिंधियुनि जा सभु वॾा ॾींहं असीं गॾिजी उत्साह सां मल्हाईंदासीं। चौथी ॻाल्हि जा प्यारे दादा चई त छो न तव्हां मां कंहिं चयो न त सिंधी आहिनि जेके शाहूकार आहिनि, सिंधी आहिनि जेके मज़ो माणींदा आहिनि। छो न असीं मज़ो माणियूं? छो त प्रभु असांखे धन दौलत ॾिनो आहे पर न विसारियो वंड विराए सुख पाए। हर हिकु सिंधी इहो पिरन करे त मां कंहिं न कंहिं जेका ग़रीब सिंधी फैमिली आहे उनखे मां चाढ़ण जी कोशिशि कंदसि। हर हिकु सिंधी फैमिली जेका शाहूकार फैमिली आहे असांखे वॾी ॻाल्हियूं कीअं करणियूं आहिनि। वी हैव टू टेक सिंपल स्मॉल स्टेप्स। जे हर हिकु सिंधी फैमिली जेका अफोर्डिंग आहे उहा चवंदी मां ॾिसंदुसि स्पेशली असांजा केतिरा सिंधी नौजवान दे आर हैविंग देयर ओन स्टार्टअप्स, उन्हनि खे केतिरियूं तकलीफ़ूं पियूं थियनि पंहिंजो नंढो बिज़नेस हलाइण वास्ते। हर हिकु सिंधी चवे त मां हिकु घुर्जाऊ सिंधी खे हिकु अपकमिंग सिंधीअ जी मां मदद कंदुसि त असांजी सिंधी क़ौम इट विल बिकम एन एग्ज़ाम्पल फॉर एवरीबडी। ऐं इहा सिखिया असांजे गुरुदेव साधू वासवानी ॾिनी। गुरुदेव साधू वासवानी चवंदा हुआ त मुंहिंजो मैसेज अथव सिर्फ़ु हिकु अखर में, उहो हिकु अखर अथव ॾियो 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 ॾींदा रहो, ॾियो 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 ॾींदा रहो। असांजे प्यारो गुरुदेव, तव्हां उनजी बायोग्राफी की न पढ़ी आहे पर गुरुदेव खे जॾहिं सिंध में हुआ ही वॉज द प्रिंसिपल ऑफ 3 प्रेस्टिजियस कॉलेजेस ऐं गुरुदेव खे सॼी दुनिया मां इन्विटेशन्स ईंदा हुआ त तव्हीं अची असांजे ॿारनि खे असांजे संगत खे तव्हीं अची रूहानी राह ॾेखारियो। ऐं हिकु वॾी महारानी उन गुरुदेव जे बारे में ॿुधो ऐं गुरुदेव खे चयाईं गुरुदेव तव्हीं अॼु मुंहिंजे महिलात में अचो ऐं अची मूंसां हुन मानी खाओ। ऐं गुरुदेव वञनि था, जंहिं वक़्तु पहुचनि था त उन वक़्तु महारानी हिकु यज्ञ पे कयो। 3 ॾींहंनि में यज्ञ वॾा थींदा हुआ, ख़ासि करे राजाऊं महाराजाऊं महारानियूं उहे चाहींदा हुआ त असीं यज्ञ कयूं जीअं असीं वॾा राजा थियूं, उनखां जेको आहियूं उनखां बि वधीक शाहूकार थियूं, उनखां बि वधीक असीं वॾा थियूं। त हिन राणीअ यज्ञ वेठे कयो ऐं उन यज्ञ में हीरा जवाहर मोती उहे सभु अग्नीअ में अर्पण पे कयईं। ऐं जॾहिं खेसि ॿुधायो वियो त साधू वासवानी अची पहुतो आहे यज्ञ मां त विच में उथी की न थिए सघी त पंहिंजनि ॿारनि खे चयईं त तव्हीं वञो ऐं साधू वासवानी जो ते पूरी तरह सां स्वागत कयो, उन्हनि खे तव्हीं कुझु खारायो। तेसिताईं मां तकर में यज्ञ पूरो करे साधू वासवानी जे हाज़िरी में अची बीहां थी। साधू वासवानी जे अॻियां 36 तामनि जा भोजन, मूं ॿुधो कल्ह तमामु सुठी 36 तामनि जी डिनर खाधी, पर महारानी जी डिनर त महारानी जी थींदी आहे न, त उते 36 तामनि जा ट्रेस अची साधू वासवानी जे अॻियां रखियाऊं। ऐं ॾिसो साधू वासवानी छा था कनि, महारानी जे ॿारनि खे ऐं सभिनी खे पाण सां वठी था वञनि ॿाहिरि, छो त महारानी जे महिलात खां ई थोरो परे केतिरियो ई स्लम्स हुआ। गुरुदेव ही सभु 36 भोजन वञी उन्हनि ग़रीबनि खे विराइनि था ऐं जॾहिं महारानी अचे थी उहा बि अची उते पहुचे थी ऐं गुरुदेव खे चवे थी गुरुदेव तव्हां मुंहिंजो भोजन थोरो की न वरितायो? त गुरुदेव ॾिसो खेसि कहिड़ो जवाबु ॾियनि था, चवनि था
तूं वेठे यज्ञ कयो त मूं चयो मां बि छो न यज्ञ कयां। वो बि यज्ञ कयो कि हर हिकु दुखी वो उन जो मुख अथई प्रभुअ जो मुख। इन करे मूं उन्हनि खे अची खारायो त मूं चयो जेको तूं यज्ञ पई करी उहो तुंहिंजो यज्ञ सफल थिए। तो प्यारा सिंधी भाउरो ऐं भेनरूं, असीं बि कोशिशि कयूं त असीं घटि में घटि हिकु सिंधी फैमिली खे असीं हेल्प कंदासीं। पंजी ॻाल्हि जा प्यारे दादा असांखे ॿुधायो त दायूं चारियूं त हर हिक जे जीवन में आहिनि। कॾहिं को भरीअ में आहे, कॾहिं को भाकुर में आहे, कॾहिं को शाहूकार आहे, कॾहिं इन्वेस्टमेंट्स आहिनि, स्टॉक्स आहिनि, शेयर्स आहिनि, हेठि लहनि था मथे चढ़नि था। त उहे लहरियूं ॾोॾा त सभिनी खे आहिनि, पर असीं पंहिंजो विश्वास उहो क़ाइमु रखूं। विश्वास सां एंटर फेथ एग्ज़िट फियर। असांखे हर मुश्किल आज़मूदे जे सामना करण जो, उनखे मुंहुं ॾियण जी ताक़त ईंदी। इन करे सिंधी भाउरो ऐं भेनरूं, संतनि ऐं सतपुरखनि में अभी अटूट सिदिक रखो। सिदिक आहे जो असांखे बचाईंदो, जो असांखे ज़िंदगीअ जे राह ते हलण जी शक्ति ॾींदो। अॻे मीरनि जो राज हूंदो हो, पोइ मीर उन्हनि खे वॾियूं वॾियूं टेरिटरीज़ हूंदियूं हुयूं। त हिकु तमामु वॾो मीर हो ऐं उनखे हिकु वज़ीर हो, उहो वज़ीर हूंदो हो सिंधी। ऐं मीर जो हिन वज़ीर ते बेहद फेथ हूंदो हो। जेको ही वज़ीर चवंदो हो उहो मीर ॼण त ब्लाइंडली फॉलो कंदो हो। हींअर मीर जी दिलि थिए थी त जेको मुंहिंजो नेबरिंग राजा आहे मां हुनखे का सौगात मोकिलियां, छो त हुन चाहियो पिए त मां हुन सां हिकु फ्रेंडली नातो रखां। जीअं सुभां हू, छो त वॾो राजा हो, हू पंहिंजी आर्मी मुंहिंजे मथां काहे न अचे, त हुन चाहियो थिए त मां हिकु सुठी सौगात हुन राजा खे मोकिलियां ऐं हुन सां मां हिकु सुठो नातो जोड़ियां, हिकु दोस्ती जोड़ियां। त हिन सिंधी जेको वज़ीर आहे उनखे चवे थो, छो त ही वॉज द मोस्ट ट्रस्टवर्दी मिनिस्टर, उनखे हीरनि जवाहिरनि सां भरियल हिकु वॾी शाही पालकी भरे ॾिए थो ऐं हुनखे चवे थो त तूं हीअ पाण ही पेतियूं खणी वञजांइ ऐं वञी तूं हिन नेबरिंग राजा खे ॾिजांइ। हीअ चवेसि थो हा मां हिन जी बेहद संभाल कंदुसि ऐं मां खणी वेंदुसि। पर छो त ही जेको हो न सिंधी वज़ीर, हू ही वॉज अ फेवरेट ऑफ द किंग। त कॾहिं बि जॾहिं फेवरेटिज़म थींदी आहे न त ॿिया हुन जे मन में हसद जाॻंदो आहे, रीस जाॻंदी आहे। त ॿिया हमेशह चाहींदा हुआ त असीं को वझ ॿोलियूं जो असीं हिन खे राजा जे अखियुनि में थोरो घटि कयूं। त हिननि जो हींअर असांजो ही ऑपॉर्चुनिटी आहे, ही लंघंदो राति जो जंगल मां, असीं सभु ही जॾहिं सुम्हंदो असीं सभु उहे हीरा जवाहिर चोरी करे ईंदासीं। पोइ त हिनखे राजा वरी वापसि अचण ई कीन ॾींदो। पर ही जेको सिंधी वज़ीर हो हुनखे श्री कृष्ण में अजीब सिदिक हो। हू जीअं न निकिरे थो हिन शहर मां, श्री कृष्ण खे प्रार्थना करे थो, चवेसि थो श्री कृष्ण ही खज़ानो त मूंखे हिन राजा ॾिनो आहे, पर तूं सॼी दुनिया जो राजा आहीं, तोखे ही खज़ानो संभालणो आहे ऐं जेको मूंखे राजा कमु ॾिनो आहे ॾिसजांइ त मां ईमानदारी सां सचाईअ सां इहो पंहिंजो कर्तव्य निभाए अचां। त ही या सौगात खणी वञे थो, राति जो रेस्ट थो करे ऐं हू जेके शाइद आहिनि, जेके हिन ते जेलस आहिनि, उहे पंहिंजो कमु कनि था। छा था कनि? सभु हीरा जवाहिर खणी था वञनि ऐं जीअं त हिनखे ख़बर न पए हिन पेतियुनि में हू मिटी था भरे वञनि ऐं हिन वीचारे खे त ख़बर नथी पए। ॿिए ॾींहुं सुबुह जो पंहिंजी मुसाफ़िरी कंटिन्यू थो करे, जेको नेबरिंग राजा आहे हुन जे घर में पहुची वञे थो ऐं हुनखे इहा सौगात ॾिए थो ऐं राजा त बेहद ख़ुशि थिए थो, चवे थो तर्स मां तुंहिंजे अॻियां ही सभु पेतियूं खोलणु चाहियां थो। चए थो बेशक तव्हीं खोलियो, छो त हुनखे त पक हुई त अंदरि हीरा जवाहिर पिया आहिनि। पेतियूं खुलनि थियूं ऐं राजा ॾिसे थो त पेतियुनि में छा भरियल आहे, छा भरियल आहे जी, मिटी भरियल आहे। हाणे ही त हैरान थी वञे थो, चए थो मुंहिंजे अॻियां राजा मूंखे हीरा जवाहिर भरे ॾिना ऐं अंदरि त सॼी मिटी निकिती आहे। यकदमि अखियूं पूरे श्री कृष्ण खे प्रार्थना करे थो
ऐं श्री कृष्ण ॼण त हुनखे जवाबु ॾिए थो ऐं ही हाणे वज़ीर उथी करे राजा खे चवे थो, राजा तव्हां वटि त हीरनि जवाहिरनि जी का कमी कान्हे, इन करे मुंहिंजो राजा तव्हांखे कीअं हीरा जवाहिर मोकिलींदो? तव्हीं त उनखां वॾा राजा आहियो, तव्हांखे त उनखां बहितर हीरा जवाहिर आहिनि, पर हुन तव्हांखे पंहिंजे देश जी मिटी मोकिली आहे, छो त हुनजो देश आहे संतनि ऐं सतपुरखनि जो देश। देश जी मिटी आहे जेका तव्हीं पंहिंजे शहर में रखंदा, पंहिंजे राजधानी में रखंदा त तव्हांजी सॼी राजधानी पवित्र थी वेंदी। ऐं राजा चए थो, बेशक मूंखे त हीरनि जवाहिरनि जी ज़रूरत कान्हे, मूंखे त संतनि ऐं सतपुरखनि जे आसीस जी ज़रूरत आहे, उन्हनि जी धूल जी ज़रूरत आहे। ऐं हू खणी उहा धूल पंहिंजनि चश्मनि ते रखे थो। त प्यारा सिंधी भाउर सिंधियत में अजीब ताक़त अथव। पंजी छही ॻाल्हि जेका प्यारे दादा चयो, नाउ आई विल बी वेरी फास्ट, छही ॻाल्हि जेका प्यारे दादा चयो, जेका असां सभिनि खे ख़बर आहे त सिंधियुनि जी वॾे में वॾी घुर्ज आहे, उहा कहिड़ी आहे? तव्हीं ॿुधायो, असांखे सभु कुझु आहे पर हिकु ॻाल्हि जी असांखे घुर्ज आहे, उहा ॻाल्हि कहिड़ी? यूनिटी। असांखे एकता जी ज़रूरत आहे। जे असीं हिकु थी वेंदासीं त असांजो त हींअर सेंट्रल गवर्नमेंट में रुगो हिकु MP आहे, असांजो श्री शंकर लालवानी। पोइ त असांजा केतिरा MPs दिल्ली जे गवर्नमेंट में हूंदा, न रुगो दिल्ली जे गवर्नमेंट में, पर किथे किथे सिंध जो शान फैलिजी सघे थो जे असीं सभु सिंधी हिकु आवाज़ सां ॻाल्हायूं ऐं असीं सभु सिंधी एकता जे स्पिरिट में, यूनिटी जे स्पिरिट में असीं अॻिते 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 वधूं। हिकु पिता हो, उनखे 4 पुट हुआ ऐं ॾिठाई पे त 4 पुट नंढी वॾी ॻाल्हि ते पाण में तकरार पिया कनि, नंढी वॾी ॻाल्हि ते बहस पियो थिए, नंढी वॾी ॻाल्हि ते हिक ॿिए खे चवनि पिया त असीं सेपरेट थींदासीं। पिता चयो, जे बिज़नेस सेपरेट थींदी, बिज़नेस में विरहाङो अची वेंदो त असांखे सेटबैक अची वेंदो। त पिता हिकु, तव्हां शायदि इहा आखाणी असां सभिनि खे इहा आखाणी नंढे हूंदे पढ़ी वेंदी आहे, पर मूं चयो इहा आखाणी मां ज़रूरु अव्हां सां दोहिराईंदसि, जीअं वी ऑल अंडरस्टैंड द इम्पॉर्टेंस ऑफ यूनिटी। एकता जी असीं अहमियत सम्झूं। पोइ हिकु लकड़ियुनि जी कठियूं करे उनखे पिता ॿधे थो ऐं हिन चइनी पुटनि खे चवे थो, मां ॾिसणु थो चाहियां त तव्हां मां केरु सभिनी में वधीक पहलवान आहे। तव्हीं ही लकड़ियूं टोरियो। वॾे में वॾो भाउ कोशिशि करे थो, 2nd नंबर कोशिशि करे थो, 3 नंबर कोशिशि करे थो, पर लकड़ियूं टुटनि नथियूं। हींअर नंढे में नंढे भाउ जो टर्न आहे ऐं हू छा थो करे, पहिरीं रस्सी खोले थो ऐं हिकु हिकु लकड़ी टोरे थो त आसानी सां टोरे थो सघे। त पोइ पिता सभिनी भाउरनि खां पुछे थो त छा हिन नंढे भाउ में तव्हां सभिनि खां वधीक ताक़त हुई? त ॿियनि भाउरनि चयो न। हिन छा कयो, जो सभिनी लकड़ियुनि खे अलॻि अलॻि कयाई ऐं इन करे हुननि खे आसानी सां टोरे सघूं। त जे असीं अलॻि अलॻि थींदासीं त हीअ क़ौम तमामु सहूलियत सां टुटी सघे थी। इन करे प्यारा सिंधी भाउर ऐं भेनरूं, छो न असांखे घणी पंचायतियूं हुजनि, घणेई अलायंसिस हुजनि, पर सभु गॾिजी असीं कमु कयूं, हिक ॿिए खे साथ ॾियूं, हिक ॿिए जी हिमत वधायूं, हिक ॿिए जो हौसलो वधायूं ऐं गोल हिकिड़ो रखूं। उन गोल खे असीं फॉलो करण जी कोशिशि कयूं। ऐं लास्ट बट नॉट द लीस्ट, पैसा ज़रूरु कमायूं, छो त वी ऑल वॉन्ट टू लिव कंफर्टेबल लाइफ्स, वी ऑल वॉन्ट टू लिव हैप्पियर लाइफ्स। असीं सम्झूं था त जे असांखे वधीक पैसो हूंदो त असीं शायदि वधीक ख़ुशि थींदासीं, पर प्यारियूं भेनरूं, प्यारा भाउरो, यादि कजो त मोस्ट इम्पॉर्टेंट थिंग इज़ कल्टिवेट द सोल। पंहिंजे आत्मा जी उन्नति कयो, छो न पैसा कमायो। असांखे ॾिसो, पैसे कमाइण वास्ते केॾो न वक़्तु आहे। पैसे कमाइण वास्ते असीं पंहिंजी निंड सैक्रिफाइस करण लाइ तयारु आहियूं, खाधो सैक्रिफाइस करण लाइ तयारु आहियूं, पंहिंजूं फैमिलीज़ सैक्रिफाइस करण लाइ तयारु आहियूं, पर पंहिंजी आत्मा जी उन्नति असीं नथा कयूं। ऐं सभिनि खे ख़बर आहे त ही धन दौलत जो असीं कठो था कयूं, उहो हिते छॾे वेंदासीं। उत पाण सां छा खणी वेंदासीं? सिर्फ़ु
उहे शयूं खणी वेंदासीं जेके आत्मा सां लागू आहिनि, पंहिंजा सुठा कर्म, पंहिंजा शुभ कर्म खणी वेंदासीं। इन करे प्यारा भाउरो ऐं भेनरूं, भल मानवान थियो, भल धनवान थियो, भल अमीर, सब कुछ थियो, पर आत्मवान ज़रूर 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 थियो। पंहिंजी जीवन अमी आत्मा में वधो, बिकॉज अनलेस एंड अंटिल वी हैव कल्टिवेटेड द सोल, वी हैव रीच्ड नोवेयर इन आवर लाइव्स। प्यारियूं भेनरूं ऐं भाउरो, ॾिसो असीं पंहिंजी सिहत जी केॾी संभाल था कयूं। केतिरा असां मां रोज़ योगा कंदा आहियूं, रोज़ जिम में वेंदा आहियूं, केतिरनि ई डाइटिशियंस खे कंसल्ट कंदा आहियूं। हिते ओवर ईट करे वेंदासीं, वरी वेंदासीं स्ट्रिक्ट डाइट फॉलो कंदासीं, बिकॉज वी ऑल वॉन्ट टू बी स्लिम एंड ट्रिम। ज़रूरु सिहत जी संभाल कयूं, पंहिंजे धन जी संभाल कयूं, पंहिंजे फैमिलीज़ जी संभाल कयूं, पर पहिरीं पहिरीं पंहिंजी संभाल कयूं। ऐं मां केरु आहियां? मां ही शरीर की न आहियां। जे मां ही शरीर हुजां त ही शरीर मां पाण सां जेकर खणी वञां, ही शरीर त मां हिते ई छॾे वेंदुसि। मां पाण सां छा खणी वेंदुसि? आत्मा खणी वेंदुसि। आत्मा छा आहे? आत्मा आहे वीज़ा। ॾिसो तव्हां मां केतिरा जुदा जुदा शहरनि मां हिते आया त तव्हां यू कैन नॉट एंटर इंडिया अंटिल तव्हांखे इंडिया जी वीज़ा आहे। ऐं वीज़ा ते लिखियलु आहे केतिरो वक़्तु तव्हां इंडिया में रही सघो था, उनखां वधीक त इंडिया में रही नथा सघो। तीअं असां मां हिक हिक जे आत्मा ते लिखियलु आहे त असीं केतिरो वक़्तु हिन पृथ्वीअ ते रही सघूं था। छा बि ताईं कयो, करोड़ ॾियो, लख ॾियो, पर तव्हीं उन जेको लिखियलु आहे उनखे डाहे नथा सघो। त प्यारा भाउरो ऐं भेनरूं, अचो अचो त हिकु हिकु सिंधी इन ॻाल्हि खे बि ध्यानु ॾींदो त मां पंहिंजे आत्मा जी उन्नति कंदुसि। आत्मा जो धन, सचो धन, उहो कठो थींदुसि। जे असीं इहे 7 ॻाल्हियूं कंदासीं त असीं पाण खे सचमुच सुहिणा सिंधी सॾाए सघंदासीं। कहिड़ियूं 7 ॻाल्हियूं तव्हीं ॿुधायो हाणे मूंखे? पहिरीं ॻाल्हि, ॿी ॻाल्हि, ॿोलीअ खे न विसारियो। टी ॻाल्हि, संतनि सतपुरखनि जा चरित्र, संतनि सतपुरखनि जा ॾींहं मल्हायो, उन्हनि जा चरित्र पढ़ो, वॾा सिंधियुनि जा ॾींहं मल्हायो। चौथी ॻाल्हि, वंड विराए सुख पाए। पंजी ॻाल्हि, सिद्धिक में वधो। छही ॻाल्हि, एकता में वधो। ऐं सती ॻाल्हि एंड द मोस्ट इम्पॉर्टेंट, आत्मवान थियो, आत्मवान थियो, आत्मवान थियो। अहिड़ी आसीस मां अवां सभिनि खां बिना थी त मां बि चई सघां त मां हिकु सुहिणी सिंधी आहियां। दादा